पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, छो त हाणे ड्रामो हिकु ज़बरदस्त मोड़ ते पहुची चुको आहे। ड्रामो जेको आहे दोस्तो अहिड़े मोड़ ते पहुची चुको आहे जितां हाणे जाबर जे लाइ सभु मुसीबतूं गॾु थी चुकियूं आहिनि। रुंडे जहिड़ो माण्हू उन ते गोरा ॿधी चढ़ी उन ते गवाहियूं ॾेई, उनजे भाउ ते गवाहियूं ॾेई, यानी जाबर खे हिकिड़े अहिड़े मोड़ ते पहुचाए छॾियो अथई जेका जाबर खे हाणे चाकर खान सां सिधी सही दुश्मनी मुंहुं मोड़नी पइजी वई। ना तूं लिकी वार कंदो यको जाबर, हाणे सिधी दुश्मनी ईअं त जॾहिं हू पंहिंजे भाउ खे छॾाइण जी कोशिशि कंदो सिधो सौ दुश्मन थी वेंदो चाकर खान, त पोइ इन जाबरे खे कारणो छॾींदो। छो त जेको तव्हां झलकी में ॾिठो इहा हिकिड़ी ख्वाबु हुयो जंहिंमें सिकू मारे पियो कासिम खे तव्हां ॾिठो। असल में ईअं न आहे। बहरहाल इहे अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, ऐं छो त हाणे चाकर खान जो सिधो दुश्मन जाबर क्लियर थी आयो। अहिड़े हिसाब सां दोस्तो हीअ पाण में अटकिया आहिनि, जेको इन में चाकर खान जो वॾो फ़ाइदो आहे। चाकर खान इन इंतज़ार में हो दुश्मन आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर थी आहिनि। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻी तव्हांखे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।